ते मुरली श्री कृष्ण भगवान वॼाई। हाणे अहिड़ी अहिड़ी मुरली वॼाई, एते ते वॼाई जो पहिरीं वृंदावन में हूंदो हो। पोइ के चवनि था त जेसि ताईं 11 साल भगवान उन में रहियो वृंदावन में त बांसुरी वॼाईंदो हो। जॾहिं मथुरा में वञणु लॻो त राधा रस्ते ते बीह रहियसि, चई न वञणु ॾींदुमि। चई हाणे हिकिड़ी ॻाल्हि, तोखां सवाइ मां बांसुरी वॼाईंदुसि कोन ऐं बांसुरी खां सवाइ रहंदुमि कोन। भॻवान खां केरु पुॼी सघंदो? बांसुरी तोखे थो ॾियां, राधा न ई त बांसुरी न ई। भई राधा न हूंदी त बांसुरी बि न वॼाईंदुमि, की बांसुरी वठि। चई ठीकु आहे, बांसुरी वरितई ऐं भॻवानु हली वियो। पोइ हाणे जेकी ॻाल्हि सम्झो, छाकाणि सभु ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं आहिनि, ईअं सम्झो त वृंदावन खे छॾे भॻवानु अॼु ताईं वियो न आहे। उते चवनि था भई जमुना में सनानु कई, असुल हेॾां अची वियो, नकुल होॾां हली वियो। हली ईअं बि थी सघे थो, जीअं बि हुजे, पर मिड़ई भॻवानु उन बांसुरी वॼाए। अर्जुन खे वक़्तु आयो, उहा उनखे बांसुरी ॿुधाई।